नवाबशाह में बल्दिया मुलाजिमन जायज़ मुतालबन लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे चयो आहे त सिंध हुकूमत मुलाजिमन जी पघार 25,000 मुक़रर कई आहे पर खेनि 12,000 ॾिनी वञे थी ऐं हर साल वर्दी अलाउंस जा 5,000 ईंदा आहिनि उहे बि बंदि कया विया आहिनि। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर तालिब हुसैन रिंद जी ही रिपोर्ट। नाज़रीन, नवाबशाह प्रेस क्लब में बल्दिया मुलाजिम जेके सरापा एहतजाज इन जा कुछ जायज़ मसला आहिनि। सॼो ॾींहुं जेको आहे शहर जी साफ़ सुथरे लाइ कमु कंदा, लेकिन इन जेके मसला आहिनि उहे हल नथी रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन हवाले सां छा चवणु आहे। हमारा ये मुतालबा है कि अरसा दराज से 5,000 रुपया वर्दी की मद में लॉस लिया जा रहा था, वो इस दफ़ा बंद कर दिया गया है। इसके बाद हमारा प्रमोशन नहीं हो रहे, हमारे कच्चे बंदों को तनख्वाह जो है 25,000 दी जाती है और शहर से हमारे जितने बंदे हैं पुराने वर्कर उनको निकाल कर शहर से बाहर कर दिया गया है, जिसकी वजह से शहर में गंदगी के ढेर लग गए हैं। गवर्नमेंट की तरफ का 25,000 रुपया पगार आहे। महंगाई के दौर के हिसाब में इन दौर में घर लाइ ॾाढो ॾुखियो आहे। महिरबानी करे गवर्नमेंट से अपील है त असांजे मुलाज़िमिन के 25,000 ॾिनो वञे जीअं त उहे पंहिंजो घर पंहिंजे ॿारनि बच्चनि खे पाले सघनि। त असांजे जाइज़ मुतालबन खे तस्लीम कंदे फिल फौर उन्हनि खे हल कयो वञे। गरीब मुलाज़िमनि जी 10,000 पगार मां गवर्नमेंट ऐलान मुताबिक़ 25,000 कई वञे। क्रिश्चियन स्टाफ खे हींअर क्रिसमस जे मौके ते उन्हनि खे पगार फौरन अदा कई वञे। मज़दूरनि ॻाल्हियूं ॿुधी न चयो त सिंध हुकूमत तरफ़ां असां मज़दूरनि जी 25,000 रुपया पगार जेका कई वई आहे, लेकिन तव्हां जेके ठीका निज़ाम सिस्टम आहे असांखे 10 खां 12,000 पगार आहिनि। हेॾी महांगाई जे दौर में 12,000 में असांजे घर जो जेको गुज़र सफ़र नथो थिए। इन जो असां जेके जायज़ मुतालबा पूरा कनि, असां कमु छोड़ हड़ताल कंदासीं। कैमरामैन फवाद सां गॾु तालिब हुसैन, SS न्यूज़, नवाबशाह।